हल जे लाइ बिलख़ुसूसन जेको बारगाह जो प्लाट आहे उन मसइले जे हल जे लाइ इबादत सम्झी बावाज़े बुलंद सलवात। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी नव्वरा कुलूबना बिविलायतिल हुसैन वशरहा सुदूरना बिमारिफतिल हुसैन वज़य्यना उयूनना बिबुकाइल हुसैन वमला कुलूबना बिमसाइबिल हुसैन वबकिया वजूदना बिज़ियारतिल हुसैन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदतिल सिद्दीक़तिल मासूमतिल मख़दूमतिल मज़लूमतिल महरूमतिन के मीरास अबिया अल्लती कालत सुब्बत अलैहि मसाइबान लवन्हा सुब्बत अलल अय्याम सिरनल यालिया। अठो इमाम फरमाए तो मुझो सलाम उन ॾाॾीअ ते जिनके पुटनि जे साम्हूं मारियो हुयो। दुआ कंदा कयो कॾहिं का माउ बच्चन जे साम्हूं न मारजे। मौला फरमाइंदा सलाम उन ज़हरा ते जेके अली जे साम्हूं तमाचा आया हुआ। मौला को पुछंदा मौला
करबला में जुल्म घड़ो थो या मदीने में मौला रोई चवंदा करबला में पुत्र कुसन पिया माऊं ॾिसन पियो लेकिन मदीने में हसनैन ॾिसन पिया माऊं मारजे मौला पर कबूल करे मौला ताजे माथे वाले कबूल करे मानो करा रोइण वारो महीना अवल 23 ज़िलक़द हुई 8 इमाम जी शहादत हुई एक आलिम दीन हरम अली में भी मशहद ने मोकरे चवे तो रज़ा मौला तू भी गरीबा पर मौला जे गुरबत ॾिसणी थई हिकु दफ़ो बकिया में हलिया ज़हरा जी ॾींहं जो क़ब्र उस में मौला मतलब कबूल करे मौला ताजे मकान कबूल फरमाए रोइण वारो मौला फरमाइंदा अस्सलाम अलैक या मदफूनत सिरन मौला जड़ोई चवंदा सलाम उन ॾाॾीअ ते जिनके लुटियो ॾींहं जो वियो दफ़नायो रात जो लफ़्ज़ मां पढ़ियो आहे दफ़नायो वियो साईं शेख वहीद साहब दा चवनि अली ज़हरा खे लिखायो कदीमी अज़ादार वेठा जॾहिं मौला ज़हरा खे खणी हलिया किथे 9 किथे 6 किथे 18 माण्हू मिलनि था जेके गॾु गॾु था हलनि जियां 2-3 कदम हलिया अली फरमाए तो हसन लाल लगे तो कन्याणी कद कद थी अचे मौला फरमाइंदा बाबा गॾु अचण वारी मुंहिंजी भेण ज़ैनबा शबीर जा मुकाणियो जॾहिं ज़ैनब जो नालो मौला ॿुधो फरमाइंदा जल्दी कयो ज़हरा खे रखो जियां ज़हरा खे रखनि मौला पंहिंजी अबालाए ज़ैनब जे मथे ते ॾिनी मौला रोई चवंदा ज़ैनब बचड़ा जल्दी घर मोटी वञ नंढड़ा हथ ॿधी चवे थी बाबा अध रात मुंहिंजी अम्मा जो जनाज़ो आहे बाबा मुंहिंजा ॿाहिरि गॾनि बाबा तो जहिड़ो शरीफ़ बाबो गॾा बाबा मां बि हली अम्मा जे मथां मिठी ॾियां अली फरमाए दो ज़ैनब इन मिसबाह मदीनत मुनव्वरा ॿाहिरि न अचिजो मदीने जा चराग बरनि पिया रोई चवे थी बाबा चरागन सां ज़ैनब जो छा वञे अली फरमाए तो ज़ैनब ॿाहिरि न आ मथां कंहिंजी निगाह तुंहिंजे कद ते पइजी वञे एतरा अज़ादार अचो सभई चो मौला अज मदीने में ज़ैनब जे कद ते कंहिंजी निगाह बर्दाश्त नथो करे मौला असांजो सलाम ज़ैनुल आबिदीन ते जेको जॾहिं शराबिन जे अॻियां नालो ॿुधंदो तड़पी चवंदो बाबा शल करबला में कुसी वञा बाबा ज़ैनब जो नालो न ॿुधा अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिल हकीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वजअलनाहुम अइम्मतन यहदून बिअम्रिना वअौहैना इलैहिम फ़िअलल खैरात वइक़ामस सलात वईताअज़ ज़कात वकानू लना आबिदीन बुलंद
बुलंद आवाज़ सां सलावत आले बारगाह इलाही में तो है तो मौला बानियान जो ही पुरखुलूस एहतमाम पंहिंजी बारगाह में मंजूर कबूल फरमाए। आमीन आवाज़ सां चओ। आवाज़ जो ढिलो आहे छो जो 6 इमाम जा जुमिला आहिनि त बाद जमात नमाज हुजे, हर में हुसैन हुजे, मजलिस हुसैन हुजे, का दुआ रद्द न थींदी आहे। दुआ मौला ख़ुद मौला अवां खे पंहिंजे बच्चन सां शादो आबाद रखे। बानियान जे जेके अज़ीज़ क़ारिब जान त हलिया विया आहिनि मौला उन्हनि जा गुनाह माफ़ फरमाए। मौला अवांखे असांखे हक़ चवण, हक़ ॿुधण ऐं हक़ ते हलण जी तौफ़ीक़ फरमाए। मौला तव्हां असांखे कूड़, हसद, गीबत खां बचण जी तौफ़ीक़ फरमाए। मौला असांजे मथां उलमा, मराजे, मुज्तहिदीन जो सायो क़ाइम ऐं आख़िरी दुआ त मौला मरण ताईं कॾहिं बि कंहिंजे अॻियां मोहताज न बनाए। तमामु दुआउनि जी क़बूलियत लाइ सभई गॾिजी बावाज़े बुलंद सलावत आले जीअं पढ़णु घुरिजे ईअं पढ़ो। सभई गॾिजी बावाज़े बुलंद सलावत। मूंखे एहसास आहे तव्हां काफ़ी टाइम खां वेठा हो, लेकिन मां हाज़िर त थियो आहियां हुक्म जी तामील कंदे। जे अव्हांजो तवज्जो हूंदो मां त बि पढ़ंदुसि, ॻाल्हाईंदो त मां त बि पढ़ंदुसि, जे न ॻाल्हाईंदो जेको पढ़णो आहे उहो मां पढ़ंदुसि। छो जो मां हिन अक़ीदे जो मालिक खां त ज़ोरी दाद न वठो, अहिड़ो पढ़ो जो ज़बान बि ॻाल्हाए, हथ बि मथे। अल्लाह तव्हां असांखे ज़बान ॾिनी इन जे लाइ आहे त इन सां पाक ज़िक्र कयो ऐं चोॾनि जो ज़िक्र कयो। छो त आयतुल्लाह उज़मा साईं मोहम्मद तकी जो हिकिड़ो जुमिलो उलमा बयान था कनि त साईं जन चवंदा हुआ बदबख़्त आहे उहा ज़बान जेका दुनिया जे कचरनि में ॻाल्हाए ऐं मजलिस अली में चुप हुजे। हेॾो वॾो ॻोठु आहे चङो तव्हां ही माशाअल्लाह ॿिया छो न आया, तव्हां छो आयो? जो इमाम अली नकी जा जुमिला आहिनि त असांजे मञण वारो मरी सघंदो असांजी मजलिस खे न छॾे। हुजर बिन उदय ऐं जनाब मिसम खे जेॾीमहिल का गोहर काबे का गोहर तारा का जोहर मिल के बोलो नारा हैदरी। सलवात पढ़ो जिसने आज़ान अच्छी उसके बाद खामोश सलवात पढ़ो बुलंद आवाज़ से। जो असांजे कॾहिं ॿिनि जो एतिराम जेकॾहिं नथा कयूं त पोइ बि न कंदा। असांजो दीन मज़हब अल्लाह जी तौहीद ऐं अंबिया जे पैगाम सां गॾु रॾा इसम इलाहियात इसम इलाही जो चुप करणु घुरिजे। जेका आयत पढ़ी आहे
इरशाद इलाही तो दे असां कुछ हस्तन खे इमाम बनायो आ उन जो अमल चाहे यहदून बिअमरना जेके असां जे अमर जी तबलीग कन था ए नेक कम कन था नमाज पढ़न था ज़कात अदा कन था ज़हन मुड़े होंदो त मां पोइ पहिरियां बि जो ॻाल्हायो या न ॻाल्हायो पर कुझु वठो ऐं कानू लना आबिदीन इहे असांजा आबिद हुया ऐं आबिद आहिनि पर ॿी आयत हिन खां पोइ तक़रीबन इन उनवान ते 26 आयतूं आहिनि जिन में लफ़्ज़ इमाम आयो आहे ॿी आयत वजअलना आइमतन यदऊन इला नार ॿिया अहिड़ा इमाम बि आहिनि जेके माण्हुनि खे जहन्नुम ॾांहुं छिकनि था इमाम जी माना अॻवान आहे क़ाइद आहे त क़ुरान जे रोज़ जे मुताबिक़ ॿ इमाम आहिनि जन्नती इमाम ऐं जहन्नुमी इमाम हाणे बाशऊर खे घुर्जे तो हो इताअत ऐं इत्बा कंहिंजी थो करे जन्नती जी या जहन्नमी जी ये आयतूं आहिनि को आम कंहिं माण्हू जो कौल न आहे जो कोई जेकॾहिं चवे त रावी ज़ईफ़ आहे किताब ज़ईफ़ आहे बल्कि आयत आहे ॿ इमाम जन्नती भी जहन्नमी भी कीअं महसूस थे त हे राह हक़ ते आ हे राह बातिल ते आ हे हक़ ते आ हे नाहक़ ते आ हे सच्चो आ हे कूड़ो आ हे असली आ हे नकुली आ तव्हांखे मां त ॿधी इल्तिमास थो कयां त ड्रेस ते भुलिजो न हे जेको पढ़े थो असली आ जा न ॾिसो त हुनजी ज़बान हो कहिड़े पासे वठी थो वञे अगर तो के मस्जिद दे वठी वने तो असली आ अगर तो के मेखाने दे तो धके तो पोयो नकुली आ विलाई न कल हो न पवजा हैदरी कायनात जे नबी खा पुछो त मौला जन्नती इमाम केड़ा जहन्नमी केड़ा आवाज तो अचे मई यदुल्कुम इल्ला अखी अली इब्न अबी तालिब फहुव इमामुल जन्नह व मन यबअदकुम अन अली फहुव इमामुन नार जेको तव्हांखे अली जो दग ॾेखारे जन्नती इमाम आहे जेको अली खां परे करे जहन्नमी इमाम मौला का अलामत निशानी जो मुझे कोशिश है तो जे इमाम सां ये जो बड़ी मंसूब आ कल अज तो उन साईं मौला का अलामत आवाज अचे जहन्नमी इमामन जो 3 निशानियूं हन ऐं जन्नती इमामन जो 14 सिफ़तूं हन वरी ॿुधो जहन्नमी इमामन जो 3 निशानियूं जन्नत जो 14 सिफ़तूं आयतुल्लाह हक़ीक़त आई जतो इन अल्लाह क़द ख़सल जन्नत बिअरबअत अशरतन अल्लाह जन्नत रखी 14 वटा जेको 14 जो थे जन्नत उन लाइ सिके थी जेको इन्हनि खां परे जन्नत उन ते लानत कंदी कहिड़ी लानत पहिरीं ॻाल्हि कानल गासिब कानल ज़ालिम कानल क़ज़ाब सब का पहिरियां जहन्नमी कूड़ो हूंदो जे अली वारो आ त पोइ ज़बान ते अली अचे त ज़बान ते कूड़ न अचे जुमला बंदा अल किज़्ब हरामुन वलो कान फिल मज़ाह मज़ाक में भी कूड़ ॻाल्हाइण हराम आहे असां अॼुकल्ह त फोन 24 कलाक कूड़ वेठो घर न आया मता चांहि पियाणी पए मता मानी हमें अली नकी जा जुमला हन में युरीद यतम अल अंबिया जेको चाहे तो त मां नबिन इमामन सां गॾु खावां कहीं अली वारे के सद जेको घर में आए एक लुकमो भी खाराइण तो आयमा मासूमीन जी दावत कई कूड़ो होंदो मौला केड़ो कूड़ा ज़बान सां आवाज अचे है वो कूड़ा जे अमल में कूड़ ज़ाहिर थी
मौला की आवाज सोचे मन ज़अम अन्नहु युहिब्बुनी व यबग़ज़ अखी अली इब्न अबी तालिब फहुवल काज़िब। मौला की निशानी एड़ी दसी खबर पवंदी त केड़ो अली वारो आ केड़ो हुनन जो आ। जॾहिं जेका हालत थी न जुलूस जो उन्हनि कढियो जेका उन्हनि तोहीन कयो हुननि ॾसियो त असां ज़ाहिर में मुसलमान हूं अंदर में मुसलमान न आहियूं। जेको भी इसमें इलाही इसमें मुस्तफा इसमें अली जी तोहीन करे वो इंसान ना है, वो हकीकत में हैवान आ। जुला मिलन था त कूड़ो जहन्नमी होंदो आ जेको मोहिंजो सदाए पर अली को परे भजे इन का वडो को कूड़ो थी नथो सके। बी अलामत कानल गासिब जहन्नमी इमाम चोर होंदो, चोर होंदो। केड़ी चोरी आया आवाज सोचे मन गसबा हक शरीफ जेको के शरीफ जो हक खसे चोरा वरी बदो जेको के शरीफ जो हक खसे चोरा। नबी जोला इन अली सैयदुल शुरफा अली शरीफ न बल्कि शरीफ जो इमाम आ। जह अली जो हक खसो यो कल भी चोर होता आज भी हैदरी अलामत कान जालिम जालिम हम जो तू भली जेको घणी घर ठहराए गरीबन ते जुल्म न कर यतीमन ते जुल्म न कर बेवाहन जा प्लाट न खाओ। असां वडो वेला पुटरन जा डबल हक धीअ जो हक ही कोने ना इंसाफी जे मोमिन अली जो हवदार हां हुसैन जो जे कने आजादार हां तो मौसमी आजादार नथी बल्कि दी इमाम हुसैन का एड़ो पिन जो दुनिया वाला गोठ वाला दिसी चवन देने के हुसैन हर बनाए छडियो। जे कने मिसाल गाल 3 एकड़ बनी आ तोखे एक पुट्रा एक धी आ त पुट्र जा 2 हिस्सा धी जो एक हिस्सा 2 एकड़ दे पुट्र के 1 एकड़ दे धी के असां वट न सही धी माफ कयो आ। यो तुंजो दीन आ मोहम्मद जो दीन आए दीन मुस्तफा में यो आ त न्याणी के पाजो हक दियो माफी माफी जोरी जे कने कोनी चे त भेणा हण छोड़ बस बड़ा जेको ते आया बख्शलाण हक यो दीन इस्लाम ना जेको भी जालिम आ वो छाए इमाम जे लायक ना है जद्दती इमाम ना है। मौला केड़ो जालिम मान कदे के नालो खयो आ न खण जो शौक आ कहां के मुझे हथ बदी इल्तिमास आ नालो के जो न खणो जदे अल्लाह के जो नालो कोन तो खणे नबी के जो नालो कोन तो खणे ता सचो खणो। अगर ता कने कूड़े के चाहंदो तो हो आजे सच्चे के चाहंदो अब जो है ना जालिम जे को हुंदो वो जहन्नमी हुंदो किया आवाज सोचे इन फातिमा रूही इन फातिमा आईनी इन फातिमा कल्बी फातिमा मुझे अखिन जो नूर फातिमा मुझे रूह फातिमा मुझे दिल मन गसब हक हा जे ज़हरा जो हक खसो जालिम व मन अरज अनहा ऐ ज़हरा जिंदगी भर जेखा मोह मोड़े छड़े शहादत तई ज़हरा जैसा न गालाए इन का वडो को जालिम थी न तो सके। इतने निशाने हुनन जो जन्नती इमाम जो 14 एक बयान तो कयामा अल अव्वल यकुल अल जवाद या कानल जवाद में चाहिदा सगो तो जन्नती इमाम कंजूस न हो सखी हो कंजूस न हो सखी हो दो। मोहम्मद बिन मुस्लिम रसाइला 8 इमाम पूछा कि मौला मल फर्को बैन जद्दुक अली व बैन अल हातिम ताई भी सखिया ता जो भी डाडो सखिया केड़ो फर्क आ मौला जिक्र जेस्तो तो अली जो मुकाबलो हातिम ताई सा की कयो पूछे तो छामे हातिम ताई मशहूर इद जे मौला कान लहु 40 अबवाबन एक न
40 जगहों ता साहिल खे ॾींदो हो। हुतां भी साहिल थकजी पवंदो हो, हातम जो माल न खुटंदो हो। मौला चेस तो हातम साहिल के एतिरो ॾींदो हो जो हो वरी ॿिए पासे जो मोहताज थींदो हो। इन जद्दी अली कान योती ला यहताज अबद अली चइबो ई उन सखी खे आ जेकॾहिं कंहिंखे मिट्टी जा वीर कणा खणी ॾे उन जा नसुल खाई खाई खुटी पवंदा। अली जी सखावत खुटी न थी। हैदरी तां साल को तां असांजे चौथे इमाम जरो का मसाइब ॿुधा न छह इमाम जो तो इन जद्दी अली इब्न हुसैन कान युअव्विलु मि'त बैतन फिल मदीना ज़ैनुल आबिदीन मौला हिकु न 100 घरनि जी खादे पीते जो ज़िम्मो इन इमाम जो हूंदो। 100 घर उन में केतिरा फर्द केतिरा अफराद जुमला मिलंदा वकान इंदहु अल्फैन व अर्बअमीत मुलूक 2400 मौला वटि गुलाम व अर्बअमीत जारियात 400 कनीज़ूं मौला इन्हनि खे कमकार कुछ भी न उलूम आले मोहम्मद पढ़ाए पैगाम दसे वो कंहिंखो मौला चंदो मूंखे पानी पिया जॾहिं पानी का कनीज़ ॾींदी मौला चंदो वञ मां तोखे आज़ाद करे छॾियो। पर जॾहिं आज़ाद थींदी ही चवंदी मौला मां आज़ाद न मां हिन घर के छॾे न थी सघंदी। मौला हक़ीक़त में तो मूंखे पंहिंजो गुलाम बनाए छॾियो। 100 घरनि जी ज़िम्मेदारी जॾहिं मिलनि था जॾहिं मौला कौन हमिल बिलैलिन जराबन मौला अध रात जो सामान जा कटा पंहिंजे कुलनि ते खणी गरीबन जे तकुल बाब करे रखी पाण मौला हलिया वेंदा। मतां कोई ॾिसे ऐं चवे त मूंखे ही पियो थो खाराए। हिकिड़ो शख़्स आहे जिन जो नालो मोहम्मद बिन ज़ैद आहे। जुमला मिलनि था त बेचैनी अथसि बीमार आहे। इंतज़ार हूंदो त हर रोज़ जेको राति जो साहिल को न को ईंदो आहे खणी अॼु बि ईंदो। इमाम जॾहिं ईंदो हो त चेहरे ते निकाब ॾेई ईंदो हो मतां कोई ॾिसे तूं मां कंहिंखे 50 रुपया था ॾियूं ॿिए ॾे हुनजे अॻियां त तोते मुंहिंजो 50 रुपया कर्ज़ा मोटाए ॾे। जॾहिं मौला हस्ब मामूल सामान खणी आयो मोहम्मद बिन ज़ैद चए मनन त तू केर आ? मौला पुछे त तुंहिंजो छा वञे? जॾहिं ॿुधाए त सही न मौला जी तो इन्नी अब्दुल्लाह मां हुनजो अब्द हां हुनजो बानो हां नालो मौला कोन थो ॾसे। चए थो अंत तू जेको बि आहीं तो साइदनी मदद पियो थो करी आइन ज़ैनुल आबिदीन हुसैन जो बचड़ो अलाए काथे न को सार थो लहे संभार लही कोन थो वक्त जो इमाम आ तू पियो तो असा के दी मौला चेस त तुंहिंजी हाजत पूरी थी थी काफ़ी आहे उहो बि कॾहिं ईंदो। भाई जवलन करे हैदरी मौला चेस तुंहिंजी हाजत पूरी थी थी काफ़ी आहे। मौला जॾहिं हिनखे ॾिठो छो जो इमाम जे अॻियां त इहो निकाब तव्हां असांजे अॻियां आहे इमाम खे इल्म आहे दीवार जे पोयां छा आहे अॻियां छा आहे छो जो इमाम जी सिफ़तुनि में इहो आहे त यनाम आइने मां यनाम क़ल्बहु इमाम जी अखि त सुम्ही थी सघे इमाम जी दिलि कॾहिं नाहे सुम्हंदी। यरो यमीनन इमाम जी निगाह अॻियां बि हूंदी आहे साॼे खाॿे पोयां बि। मौला जी ने ॾिठो जी अखियुनि में ॻोड़ा मौला पुछे थो रोई छो थो? चए थो अली दीन मौला मूं ते कर्ज़ आहे। मौला पुछे थो कम केतिरो आहे? चए थो 1000 दिरहम 1000 दिरहम। मौला चए थो अली तुंहिंजो कर्ज़ ॼाणे मां ॼाणा। चए थो तूं मुंहिंजो कर्ज़ अदा कीअं कंदे तो वटि त लिबास बि भलो कोन्हे कपड़ा तुंहिंजा ईअं आम जीअं मिसकीन पाईंदा आहिनि। मौला चए थो जंहिंजो तूं बानो आहे मां बि हुनजो बानो आहियां। असां कॾहिं पराए माल ते धाड़ो हयो ई कोन्हे जेको लिबास आहे इहो ई आहे। चए थो पर तूं अदा कीअं कंदे? मौला चएसि थो लमा उखरज अन बैतका उखुज़ तुराब अल्लती कानत तहत नाले जॾहिं मां तोखे छॾे
तुझे घर जे सहन मो कदम खणी बाहर वञा जुती जे हेठा जेका मिट्टी अचो आ मिट्टी खणी पाण ले रख जा चे मौला मिट्टी जो आवाज चे मिट्टी न होंदी ये मोती बनजी विंदई दुर बनजी विंदई जिन्हें ये बुधे जमीन दे विच तो मौला हल अंत वली और अबू कवली जो को मिट्टी के सोन बनाए या इमामा जा इमाम जो कोई बच्चो आ हैदरी तो कई आरिफ तनी तो के किए पई खबर तमा वली हां या वली जो बच्चो हां ये तो जे मौला मिट्टी के जो कोन दुर बनाए मोती बनाए यो आम इंसान जे वस में कोने मिट्टी के सोन ठाहण वारो या को अली हुंदो या अली जो को लाल हुंदो जुमलो जो थे मौला अना मिस्कीनुन वलाकिन लैस ज़ौफ यकीनी मौला मां गरीब जरूर आया पर मां यकीन ईमान में कमजोर न आया मरी सगा थो लेकिन या भूल जी न थो सगा त या तो इमाम आ जा इमाम जो बच्चो मौला कदम बाहर खया जितो मां डिठो जिथे इमाम कदम पे रखे वा जमीन जे हिस्से दुर पे बनजे मोती पे बनजे या खुद प्यार जने न बनजन रुमाल विछाए हेकड़ो मोती खणी वाला मदीने जी बाजार में आयो दुकानदार के चे मां ये कीमत हिंजी कीमत चाहे दुकानदार वेठलो थियो ते तो मैंने आइन जाबत हेड़ो कीमती दुर आदो के थो थई हेडो वजनी कीमती तो ही मोती आंदो के था है जो तो कोई कीमती कोने है तो मुझे इमाम जे चप्पल जी मिट्टी या हुन जी अता अञा परे हुंदी आ जो तो आखिर कीमत है जो तो ओखुस मा शित मिन इंदी ये मुझे दुकान में को वणई खणो इन जी असल कीमत यमन जे बाजार में लगंदी जरेन जेको होयो उन पाजे हसब मामूल हबच न के हर्ष न के ता खावांगे जो हण सजो माल खण ओसई भी जे करे थे त हदा दीदा से मिस्किनन के भलो गोश्त पाण दे अन जे करे थे त भलो अन पाण दे कसो अन हारी दे न जेतरी हाजत हुई खणी मौला जे अॻियां आयो कदमन ते गिरज तो मौला तुझी चप्पल जी जेका मिट्टी ही उन मां करीम रब जे इन ताईद सा एतरो मिली वयो आ जो मां त छा मुजा नस्ल खत्म थींदा तहां जी दिनल सखावत खत्म न थींदी बेरी अलामत जन्नत इमाम जी कंजूस न हुंदो सखी हुंदो बी अल्लज़ी कान यंतकुल हक जन्नती इमाम हमेशा ॻाल्हाईंदो हक़ पंहिंजो भाव आ त हक़ चओ माइट आ त भी हक़ चओ सौट आ त भी हक़ चओ ईअं न त पंहिंजो आ त पोइ भले कातिल हुजे त हुनजो पासो खणो न अली अमीरुल मोमिनीन मौला जा कड़ी वर छा क्या मूंखे पैगाम आ बल जे के गाल वणी थी हैदरी साबर सकी सरदार कलंदर हमेशा हक थंदो मुंहिंजे पासे तव्हांखे वठी वञणु चाहियां थो जॾहिं तव्हां असांजो चौथो इमाम शाम में दाख़िल थियो लाइन मथे वेठो आहे जब उते वेही का लबन में इमाम जी तौहीन कई है तो जो जे इमाम हमेशा हक तो हक चंदो बोला अखियों अखिन में मिलाए चेस तो मूसा मजाक न कजा मां तो जो कह दी ना आया मां हुन जो कह दी जे तो कैफ समअत या अली इब्न अल हुसैन मां हिते गलायो तो बुधो कथे जदों मैं यमदहना बिल मशरक ला यखफाना असां जी को मदह मशरक में वेही करे जा कादड़न जे गोठ में करे वो असां को परे हुंदो ही कोने और असां जी अगर को तौहीन काथे भी करे वो असां को परे हुंदो ही कोने मौला जतो ला यमदहना इल्ल इंसान वला ज़िलना इल्ल हयवान असां जी तारीफ
सवाइ इंसान जेको कदो कोने असांजी तौहीन सवाइ हैवान जे ॿियो कदो कोने तौहीन करे ॿुधायो आहे त असां इंसान न आहियूं हैवान आहियूं जॾहिं इज़त असांजी आहे तूं मुंहिंजे साम्हूं कैदी आहे हाणे तारीख़ सां जेके दोस्त मुंहिंजा वाबिस्ता आहिनि ही जुमिलो उन लाइ हदियो चवनि इज़त मुंहिंजी आहे असांजी इज़त आहे ॾिसिजे तुंहिंजी इज़त आहे तुंहिंजी इज़त आहे चए थो हा मौला चए थो अना इब्न मुर्तज़ा मां फ़क़त अली न आहियां मुंहिंजे अंदर में अली जो खून आहे तख़्त ते हुजे तब अली आहे ज़मीन ते हुजे तब अली आहे चए थो अना इब्न मुस्तफ़ा अना इब्न ज़हरा मां अली जो लाल हां तूं चए थो न तुंहिंजी इज़त आहे ज़हन हेॾे कजां मौला चए थो तुंहिंजी इज़त आहे इन इब्नुका यलन अलैका इन सागे तख्त ते अगर तुंहिंजो पुट तो ते लानत न हणे त मां अली जो खून ई इमाम जी ज़बान मशीयत इलाही में मुक़य्यद हूंदी आहे तव्हां सां के कोने जेको आयो हाली मुंहुं कढ अली वारो मां त जॾहिं बि ॻाल्हाईं घर में चौक में संभाले ॻाल्हाए सम्झो अल इंसान मुक़य्यद तहत लिसान ही इंसान ज़बान जे हेठां लिखल आहे जॾहिं ॻाल्हाईंदो त ख़बर पवंदी आहे हे इंसान आहे जा इंसान में हैवान अली वारो मां त पोइ ज़बान मां जॾहिं अल्फाज़ कढी इज़त वारा कढ कूड़ न हण गिबत न कर सड़ो न हसद जो मर्ज़ एॾो आहे जंहिंखां मिलंदा अल हसद याकिल हसनात कमा याकिल नारुल हद वलो बिलहज़तिन इबादतन जा ढिग करे अचो लहज़े लाइ कंहिंसां हसद कई न सॼियूं नेकियूं चट भला जे अल्लाह कंहिंखे इज़त ॾिनी आहे त माण्हू छो सड़े न मिलंदा अगरि कंहिंजी इज़त ॾिसी शुक्र अदा करे अल्लाह अञा हिनखे वधीक ॾे मूंखे बि ॾे असां उल्टो आहे भला जे मूंखे कोन थो ॾींदे हिन खां बि खस इहो अली ॿारनि जो शेवो न आहे न मिलंदा जेकॾहिं अली वारो आहे त बाज़ार में हली घर में हली बारगाह में अची दुनिया वारा चवनि त ॾिसो जंहिंखे अली जे मुरीद खे ॾिसणो आहे उहो ई थो वञे अहिड़ो तो मां थियूं त जो माण्हू ईअं न चवनि पर जे असां सूटा हणी पोइ थऊं त वञे थो नशाई जे अली वारो आहे ज़बान जे ते अली अचे उन ज़बान ते भंग न ईंदी चुप था जे ज़बान ते अली आहे त उन ज़बान ते सूटा न ईंदा जे ज़बान ते अली आहे त उन ज़बान ते गार न ईंदी जेकॾहिं इन ज़बान ते अली आहे त कंहिं नामुहरम औरत सां हथ नाहे मिलाइणो जे दिलि में अली आहे त पराए बचन ॾे ॾिसणो नाहे जेको मजलिस मां उथी वञी पराइनि न्याणियुनि ॾे ॾिसे इमाम हुसैन जा जुमला हम त गैरतमंद पराइनि न्याणियुनि ॾे नथो ॾिसी सघे हिकिड़ो मां जुमलो तव्हांखे हदियो थो कयां हिकिड़ो बल्कि 1000 हदीस आहिनि उनवान ते त हे कर्ज़ अथव पराइनि न्याणियुनि ॾे ॾिसंदो तव्हांजूं न्याणियूं ॿियनि जी निगाहनि खां न बचंदियूं अगर तोखे पंहिंजे न्याणियुनि जी इज़त प्यारी आहे त पोइ ॿियनि जे बचनि ॾे ॾिसंदो न कर जे अली वारो आहे घर में भी लिबास अहिड़ो पारा पाण भी लिबास अहिड़ो पा जो मोमिन चवनि त हे अली जे मञण वारे जो घर आहे ईअं न त घर ते अलम लॻल हुजे हेठों राग पिया हलनि डांस पई हले मौसीक़ी पई हले वाह भाई वाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह माशाअल्लाह जियो 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 बिस्मिल्लाह अली वारे जो कम ना है गाल कड़ी लगी हुजे मौला हक उनखे चयो भाभी ता हक तो चवा ता भी हक दा बुधो अल्लाह कंदो ता असांजो मौत भी हक ते थींदो
मला चेतो तुंहिंजो पुट तो ते लानत कंदो 4 साल न थिया जॾहिं हे लईन मोह हिन जे पुट खे वठी आया त वेहो तूं न मिलनि ताईं तख़्त ते ॾिसी वेठो न मुख़्तलिफ़ अक़वाल हिकु था चवनि त मथां पेर रखियसि ॿियो आहे तीअं लत हयसि चए थो कई फजल समाहिन ते कीअं वेहा चए तुंहिंजे पीउ जी मीरास सां वेह ॿियो केरु वेहंदो चए थो इन अबी कान गासिब मुंहिंजो पीउ त चोर हो इन अबी कान लईन मुंहिंजो पीउ त लानती हो इन अबी कान ज़ालिम मुंहिंजो पीउ त ज़ालिम हो जिन्हनि माण्हुनि जे मुंहं ते हथ था तब खानदान जी तोहीन न कर जितो तो इज़्ज़ मन तशा तो ज़ुल्म मन तशा जेके इज़्ज़त हो दे उनका को खसे कोन तो सके जेके ज़लील हो करे उनके को इज़्ज़त नहीं न तो सके जेतो तहां सब इज़्ज़त जा मोहताज हो इज़्ज़त अल्लाह रखी ज़हरा जे घर में आ जेको ज़हरा जो मुरीद आ यो बेइज़्ज़त न होंदो आ जे ज़हरा के छॾियो यो कदे इज़्ज़त वठी न सके इमाम जागिया जुमला मतलब जस्तो कौन अनिल अक्षाबे काठन जे ढग तो उठी मौलानी कौन चो त तख्त तो उठी जमन द अक्षाब काठन जे इन ठहल तो उठी तुझी तो न तुझी इज्जत दवर फि दुनिया मिन अल मशरिक इल अल मगरिब मा मिसलुक ज़लील वला मिसली करीम जदो तुंहिंजी इज़्ज़त उथी मां इते ही बीठो आहियां सॼी दुनिया ॻोल्हे 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 थकिजी पवंदे तो जहिड़ो को ज़लील न हूंदई मूं जहिड़ो को शरीफ़ न मिली सघे जॾहिं हिन ॾिठो त हाणे वक़्त जो हली चुप कोन थो कराए हाणे लोकल हिकिड़ो माण्हू उथारे जेको हिन जा टुकर खाई फलियो मां त ईअं पढ़ंदो आहियां हुनखे चयो उथी असांजा फज़ाइल कूड़ा पढ़ तोखे बि हथ ॿधी थो चवां जे मोमिना लिबास ते न भुल त हे जेको किट पाई वेठो आयो असांखे कुझु ॾियण आयो आहे ॾिस त किथां पढ़ी आयो आहे या किथां पैसनि ते आंदल आहे जेके गाल नाए वणी हैदरी जेके वणी या हैदरी छो जो जेको ता असांजा अकीदा बिगाड़े थो बिस्मिल्लाह नाए मां वरी चवां थो जेसी दी बंदे नाचीज़ जिंदा अॼु जेस ते मुंहिंजी हयाती आ नेट नंबर ता मूंखां वठो अचो हर में अली में ॾिसो त उते अली वारी नमाज आहे या कोन्हे इज़्ज़त अली जो कसम को भी मुज्तहिद को भी आयतुल्लाह अली जी विलायत जो दुश्मन ना है अली जी विलायत तोखे इहो थी चवे त जे विलाई आई त तू मस्जिद में हूंदे मेखाने में न हूंदे जे करे तू अली जो विलायती आहीं त पोइ तू अहिड़ो थी हल जो किथां हुर तू ॾेखारजी किथां हबीब ॾेखारजी किथां अबूज़र ॾेखारजी जेको माइक खणी बीठो गार दे यो अली जो विलाई ना है अली जी विलायत पुछणी थी त अली जे पुटन को वठो न या अली जी हाल को वठो जॾहिं जो लोकल उतो पैसनि ते आंदल खतीब थियो फज़ाइल कूड़ा पढ़े मौला उनखे ॾिसी जतो वै लुकायो हल खातब अल्लाह तुंहिंजी ज़बान बंदि करे वक्त जी अली जा लफ्ज़ मुकमिल थिया ज़बान उते रुकजी वियसि हेसी ॾे जेके कड़ा हा उन्हनि जो वॼण रुकजी वियो जॾहिं सफ़ा ख़ामोशी छांइजी वई हिनखे ख़ौफ़ थियो त हे वक्त जो अली अलाए छा कंदो अलाए छा तवजो थो चाहियां जॾहिं इमाम जो आवाज़ आयो त बस कर हर शइ जॾहिं चुप थी मौला ॾिसे तो ला तमाज़हनी मूंसां हाणे मज़ाक न कजां सॼी मजलिस हिकु पासे हे जुमिलो हिकु पासे मौला चए तो ला तमाज़हनी मूंसां मज़ाक न कजां अना इब्न मुर्तज़ा मुंहिंजे जिस्म में अली जो खून आ मां मोहम्मद जो वसी हां मां ज़हरा जो लाल आ वल्लाह
लो दुआए तो उगैयर जिन्स का हाज़ल मकान। अगर वक्त जे अली इते शाम में बीठे को लफ्ज पढ़ी छड़ो, अगर तुझी वेठे जिन्स तब्दील न किया त मां अली जो खून ही रहा। हैदरी हाणे तोती अली जी निगाह अना मासूमीन जा जुमला हम तो को असां को परे ना है। हर मेरी में ता चो जुमला छा हुंदा मौलाई अंत तस्मा कलामी व तरा मकानी। मौला तो के केडियो गाड़ियों दस्या वाकिफ नहीं मुखा तो मौला जी सारी निगाह तो अज खो पो गिलास में ओ पी जान जको हुसैन के वणे। ओ पी जान जको अली के वणे। खाए जाओ जो हुसैन के वणे। खाए जाओ जो अली के वणे। हिनखे त इल्म हो त हिन जी चाचे हसन हिन ही जगह ते किंग जी जॾहिं जिन्स मटाई हुई ॾिठे ॿियो कुझु बि कोन्हे। चतो वञी जल्दी आज़ान ॾियो। जॾहिं न मुअज़्ज़िन पढ़ियो अल्लाहु अकबर मौला ख़ामोश थियो। जॾहिं मुअज़्ज़िन जो अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह मौला जो रोई चवनि था या अल्लाह तुझो मुस्तफ़ा जो दीन बचो असां जो कुछ न बचो। जॾहिं मुअज़्ज़िन कायनात जो नबी जो नालो वरितो ज़ैनब रोई चवे थी नाना अञा का ॿी शाम हुजे त मां हाज़िर। मुझो अक़ीदो न बल्कि हर आलिम जो अक़ीदो आहे त ग़लत रवायत गुनाह कबीरा है। जंहिं जे अंदर